जुमा छे हाल जुमा एकड़ी गाल बुधाए के बुधाई दे त कोन न कौन बुधाईंदुसि बुधाए गाल छा आहे? शेर बहादुर ऐं बंगुल एकड़ी छोकरी के हिता गिलींदे कुटींदे खयूं पे विया। केर हुई उहा छोकरी? याऊं कोन बुधाईंदो सा। ॾिस मुंहिंजो दोस्त आई तो बुधा न। पर यार मुझो नालो न खणजे। न नालो छो खणदुसि? तू चाकर जी थी गुलपानो जेके जबरदस्ती पे खयूं विया। हाँ हाउ अल्लाह बा तो निबरो मैं मोंदो रहूंगा नी मारोगा बस कहां छे खसार गोशे नो न नखना जो माशाल्लाह। चाचा चाकर तू मिश्रा जवादार सच बुधाए गुलबानू किथे आए? चाचा चाकर सच पूछो तो मुखे का खबर ना है। उन जे कदमन जा निशान तुझे दर ते अची खत्म थियान। सच बुधाए गुलबानू किथे आहे? चाचा चाकर गुलबानू असां ॾे आई हुई पर वापस हली वई हुई। तो जरूर उनखे किथे बदी लिकाए विहारे छॾियो आहे। गुलबानू खे लिकाइण में तहां सभिनी जो हथ आहे। जेकॾहिं मुंहिंजी गुलबानू मूंखे न मिली त तहां मां कंहिंजो बि ख़ैर न थींदो। चाचा ॾिस तूं वॾो आहीं मां तुंहिंजी इज़त थो कयां न त मां बि हथ खणी सघां थो। छा कंदे मूंखे छा कंदे ॿुधाए? चाचा तूं एॾो सगारो न आहीं असांजो चङो मुड़ुसु आहीं जो अखियूं थो ॾेखारी। छो जी छितो थोई अजायो असांजे मथां इल्ज़ाम थोड़ी। जिन जूं जवान थियूं खजी वञनि उहे छिता न थींदा त ॿियो छा थींदा ॿुधाए? शुक्र कर जो मुंहिंजे साम्हूं अञा ज़िंदा सलामत बीठो आहीं न त बूटियूं करे कुतनि खे ठहिराए छॾियईं हो। चाचा चाकर होश कर गुलबानू खे मूं ऐं अदा जमाल न अगवा कयो आहे। मां पाण इन ॻाल्हि ते परेशान आहियां। होश में आहियां तॾहिं त ख़ामोश आहियां न त गोलियुनि सां जिस्म परोण करे छॾियईं हो। चाचा चाकर अॼु त तूं सभु लीका लताड़े बीठो आहीं। तव्हां सभु लीका लताड़ियो त तव्हांखे जाइज़ आहे ऐं मां पंहिंजी न्याणी लाइ तड़पा पियो लुछा पियो त तव्हांखे ॾुखियो थो लॻे। चाचा तूं यकीन कर गुलबानू जो दुख मूंखे बि आहे पर मां बि तूं कुझु बि न कंदे तूं तोखे जेको कुझु करिणो हो तो करे छॾियो। ऐं हाणे कन खोले ॿुध हाणे जेको कंदुसि मां पाण कंदुसि। तव्हांजो दिमाग़ बि बाग़ली ख़राब कयो आहे न। अछ बि किले ते कुॾंदी आहे। छिकायां थो सभिनी खे सरदार वटि रुगो मिली अचांसि। यादि रखिजो जेकॾहिं गुलबानू तव्हां वटां बरामद थी कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदुसि कंहिंखे बि न। मुकिंदा मुंदर जी सरदार तोखे चयोम न त जांच लई आ पोइ तूं अञा ताईं हिते पियो घुमी। सरदार साईं मां त वियो हुउसि हाणे बि उतां ई पियो अचां। धूड़ पई आहे तुंहिंजे बूथ में। तोखे कमु ठाहिण लाइ चयो तूं वरी। सरदार साईं तव्हीं फिकर न करियो इन कम जे लाइ हाणे वरी वञा थो मां। अलाह कंदो कमु ठाहे ईंदुसि। पोइ अॻ में छो कोन में? सरदार साईं तव्हां त हुकम कयो त फ़क़ीर जी जांच लई अचे त हू वेठल आहे या लॾे वियो। सरदार साईं हू उते ई आहे लॾे न वियो आहे। वेहण घुर्जे हिते ई छॾे न वञे। सरदार साईं
इते ई हूंदो, काॾे वेंदो? हयाते अॼु त गुज़ारण अथसि न। मंदर अहिड़ो वञी को यार विछाए जो पाण खे दुश्मन न सॼण सम्झे। सरदार बालाज, तव्हीं फिकर ई न करियो। नांग बि मरंदो ऐं लठ बि न भरींदी। अहिड़ो वञी तो ॼार विछायां। पोइ ॾिसां थो त कीअं थो हानी खे मूंखां मुरीद जुदा करे। सरदार साईं, जेकॾहिं मुंदर नथो करे मज़ो, लठ वायाऊं उहे बि सॼो कोस्तान मूंखां उॾाराईंदो आहे। हा साईं, कोस्तान जा सभई जानवर तुंहिंजे डप में तो पंहिंजा आखेरा खाली करे भॼी विया आहिनि। मंदर तूं वञी कम सां लॻ। हा, यादि रखजांइ, खाली न मोटजांइ। जेको हुकुम बालाज सरदार। कहिड़े सोचनि में घुमई शेर बहादुर खान? अरे यार जुमा, इन छोरीअ त पाण खां हौसला ई खसे वरिता। इन जी मोहबत जी बाह में वरी अंगर थी वियो आहे। गुॾा, गुड वरी छा? बसि हाणे हिकु ॻाल्हि सोची अथमि। कहिड़ी? सोचां थो त गुलबानो हींअर पंहिंजे कब्ज़े में आहे। मुल्ले खे घुराए ज़बरदस्ती निकाह पढ़ाए थो छॾियांसि। दिमाग़ ख़राब थियो अथई या? गुलबानो बि राज़ी थिए न। उहो सॼी ज़िंदगी राज़ी न थिए त पोइ ज़ोरी निकाह कंदसि। ॿियो को चारो बि त कोन्हे। पाण खे बि विझंदे आज़ार में ऐं असांखे बि। माठ करे ॿियो को चाल सोच। ॿी कहिड़ी चाल सोचां? ईअं सोचींदे सोचींदे त सॼी उमिरि गुज़री वेंदी। उमिरि गुज़री वञे त भले वञे, पर तूं इन सां ज़बरदस्ती निकाह न कंदे त पोइ छा कयां? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जमाल, जमाल, ते अकेली कीअं आई आहे? ॿियो मूंखे इहो त ॿुधाए। गुलज़रीन ऐं चाचा बागली वारा ख़ुशि त आहिनि न? हा, ख़ुशि हुआ। गुलज़रीन जे भाउ ऐं बाबा जे नाठी एॾो वॾो नालो कढियो आहे, अञा ख़ुशि न हूंदा? टोक थी हणी? हाँ? हण टो हण। ओ चरी कनोक, ये सब कुछ मां तव्हांजे भलाई लाइ थो कयां। मां चाहियां थो त मुल्क में अहिड़ो दाबो हुजे जो केर बि तव्हांजो नालो न वठे। तव्हां सदाई ख़ुशि हुजो। जॾहिं खां ही कोहिस्तान जा जबल वसाया अथमि, कंहिं बि शख़्स तव्हांजो नालो वरितो आहे? ॿुधाए, मुंहिंजो छा आहे? मुंहिंजे नसीब में या त गोली लिखियल आहे, ठक अची सीने में लॻी थी, सीनो परूण थी वेंदो, साह परवाज़ थी वेंदो। मुंहिंजो नसीब इहो आहे। या वरी वॾे सरदार जे ज़िंदान में जॾहिं माण्हू दफ़न थी वेंदो आहे, इहो आहे मुंहिंजो नसीब। सभु कुझु मां तव्हांजे लाइ थो कयां त तव्हां जीअं ख़ुशि हुजो। असांखे त अञा ताईं कुझु न मिलियो आहे। उहो ई तॾो छिनल खट ऐं खली। ॿियो तो असांखे हाणे छा ॾिनो आहे? असांजो गुज़रान कीअं थो हले, इहा तोखे ख़बर आहे? बाबा मुंह कुटे वाण वटे पंहिंजो गुज़र कंदो आहे। हिकु वेले ते आहे त ॿिए वेले ते वेठा हूंदा आहियूं। छा कयो आहे तूं? तो त असांखे पीड़ा सूर ॾिना आहिनि। बस कर रन कनक। ये सब कुछ मां तव्हांजे लाइ त कयां थो। जेकॾहिं मां ईअं न कयां हा न,
सजो कोहिस्तान जो तर मुखे टोके आ जीण जंजाल करे छड़िया तहां जो ऐं मुंहिंजो सॼी उमिरि मुसीबत में हुजूं आ तहां याओ हाणे जेका मुसीबत अचण वारी आहे उन जो अंदाज़ो आहे तोखे? छो वरी छा थियो आहे? कहिड़ी मुसीबत आई आहे? खुली ॻाल्हि कर। गुलबानो घरां निकिरी वई आहे। चाचा चाकर तव्हां भाइरनि खे ऐं बाबा खे ॾोही करे वेठो आहे। मूं त चाचा पागली खे ॿुधाए छॾियो हो, मूंखे त का बि ख़बर न आहे। पोइ बि साईं मूं ते शक कयो, शक भली कयो शक, आउं के घुटिजण वारो आं। सच थी चवां जमाल, थी सघे त सरदार वटि मतां फ़ैसिलो बि छिकाए। सरदार वरी कहिड़ो फ़ैसिलो कंदा? ख़बर आहे मूंखे ख़बर आहे हिननि सरदारनि जी, जेको हू फ़ैसिलो कंदा। चर में लाहिण, साख खणाइण या डंड वठण, इहो वरी छा कंदा? मुंहिंजी मुंडी त कोन लाहींदा न। पोइ हाणे छा कजे? मुंहिंजी त काई ख़बर ई नथी पए। मूंखे ख़बर आहे गुलबानो किथे आहे। किथे आहे? फिलहाल तूं तो हलण जी कर। वक्त आयो न चरी, सब कुछ ॿुधाए छॾींदुसि। ॾिसे छा थी चयमि न, वक्त आयो तोखे ॿुधाईंदुसि। ज़िंदगी जी आहे बुरो पहिलोगा न। ये भी सच मां जमाल खान गुलबानो ख़बर खपतो या ओ किथे आ? ख़बर ॿुधो आहे त शेर बहादुर वटा। तोखे कंहिं ॿुधायो? मूंखे करीमू धनार ॿुधायो आहे। वो सुञाणेसि तो? हुन मूंखे रुॻो एतिरो ॿुधायो, शेर बहादुर ऐं बंकुल छोकिरी खे वठी पिया विया ऐं हिन जबलनि जे पोयां निकिरी विया। इनजो मतलब त गुलबानू शेर बहादुर वटा। जी अबा। इहा ख़बर वठ त हींअर गुलबानू किथे आ ऐं कंहिं वटा, ऐं उनखे किथे लिकाए वेठो आ। ठीकु आहे, पोइ मां पाण करीमू सां मिलां थो। उहो त खीथर जे पासे ॾे वेठो आ। पोइ हिते खीर थर जबल में माल जो चारो घटि आहे बा, उन करे माल हिते काए आयो आहे ऐं हिते ई थो रहे। इहो कमु टल सां वठीसि। ॿुध, जीअं हुनखे मुंहिंजी ख़बर न पए, छा सम्झी? न पवंदुसि ख़बर। ओबरो गुलज़रीन, हींअर बि वक्त अथई, हिन छोकिरी खे विसारे छॾ। न भॼई, ईअं नथो थी सघे। मां हुन खां सवाइ नथो रही सघां। इहा बि ख़बर हूंदे त हींअर गुलबानो किथे आहे? वरी छा थियो भॼई? असां ॿुधो आहे त हू अगवा कान थी आहे, हू पंहिंजी रज़ा ख़ुशी सां वई आहे। इहो कूड़ आहे, पर हू ईअं छो कंदी? मूंखे त ॿी ॻाल्हि थी सम्झ में अचे। कहिड़ी? तोखां जिंद छॾाइण जे लाइ हुन ईअं कयो आहे। हू ईअं छो कंदी भॼई? मूं मां हुनखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तोखे ख़बर न आहे त हुन जो पीउ वॾो ख़तरनाक ऐं शातिर क़िस्म जो माण्हू आहे, ऐं छोकिरी बि घटि कान्हे, उहा बि पीउ सां जुट आहे। ईअं न हूंदो भॼई, इहो कूड़ आहे। न, इहो सच आहे। तमामु जल्द सचे कूड़ जी ख़बर पइजी वेंदी। जेकॾहिं तुंहिंजी जान गुलबानो मां न छॾायमि त मुंहिंजो नालो बि कज़बानो न आहे। तुंहिंजी शादी शहरबानो सां ई थींदी ऐं इहो मां करे ई रहंदमि। बाबा साईं, मूंखे माफ़ कयो बाबा साईं, मूंखां ग़लती थी वई बाबा साईं। अरे उथी, हाणे मां तोखे यादि आयो आहियां। एतिरा ॾींहं किथे हुई? साईं, एतिरा ॾींहं त कोन थिया आहिनि।
तोखे त उन महिल मूं वटि अचणु खपंदो जंहिं वक़्तु तुंहिंजी छोकिरी घरां निकिती हुई। साईं हाणे जेकी थियणो हो सो तो थी वियो। इहा जेका ॾाढ मुर्सी था कयो न, इहा तव्हांखे ॻिचीअ में पवंदी। अरे तोखे अॻु में मूं वटि इज़त न मिली छा जो तूं हाणे पंहिंजे मूं फ़ैसिला कंदो थो वठी? तूं त असांजो ख़ासि माण्हू आहे, सभु विञाए छॾी, सभु कुझु विञाए छॾी। अॻे एॾी त सघ अथई त पोइ वराए न पंहिंजी ॿांह, मूं वटि छाजे लाइ आयो आई? साईं मूंखां वरे आहे त पोइ तव्हां वटि छो अचां? तुंहिंजो क़सूरु न आहे, ज़मानो अहिड़ो थी वियो आहे जंहिंखे न घणी इज़त ॾिबी आहे उहो पग में हथ विझंदो आहे। तोखे छा आहे? राजभाग में त असांजो पटको दूर थो थिए न। साईं महिरबानी कयो कंहिंसां ॻाल्हायो साईं। अरे मां ॻाल्हायां? मां सोचां थो त मुंहिंजो अंदर थो सड़े ऐं तूं वरी चई थो त मां कंहिंसां ॻाल्हायां। मां छा ॻाल्हायां त मुंहिंजे राज जी छोकिरी भॼी वई आहे, उन लाइ कुझु करियो। छा सोचींदा ॿिया राज जा सरदार ऐं चङा मुड़ुस? मां कॾहिं न चवंदुसि कंहिंखे, कॾहिं बि न। बाबा साईं मुंहिंजे लाइ कुझु कयो न त मां मरी वेंदुसि साईं। अरे तूं मरी त बहितर आहे, तोखे कंहिं चयो त हिननि छोरनि सां खोस कर? अरे हू त बेनंगाई बेस्ता आहिनि, वॾी ॻाल्हि आहे त असांजी बिरादरी मां निकितल आहिनि, हुननि खे छा आहे? ॿियो इहो त तोखे कहिड़ी पक आहे त तुंहिंजी धीउ खे उन्हनि अॻुवा कयो आहे? साईं मुंहिंजी अछी ॾाढी ॾे ॾिसो, मां तव्हांखे हथ थो ॿधां, तव्हांखे पेरे थो पवां साईं। मुंहिंजे लाइ कुझु कयो साईं, मुंहिंजे लाइ कुझु कयो। ठीकु आहे ठीकु आहे, मां सरदार सावण खान खे चवां थो, तूं हलां। महिरबानी साईं महिरबानी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।